ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। ISPR मूजिब ख़ैबर पख्तूनख्वा में फोर्सेस टे कार्रवाइयूं कयूं, 30 ख़वारिजी मारिजी विया। फोर्सेस जो लकी मरबत में कुछ इतलाती ऑपरेशन 8 खारजी मारिजी विया आहिनि। फोर्सेस जो ज़िले कर्क में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो आहे। 8 खारजी मारिजी विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जे ज़िले खैबर जे इलाइक़े बाग में ऑपरेशन कयो वियो आहे। 4 खारजी मारिजी विया आहिनि ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मारिजी वियल ख़वारिजी दहशतगर्द में कमांडर अज़ीज़ुर रहमान उर्फ़ कारी इस्माइल शामिल आहे। मारिजी वियल ख़वारिजी दहशतगर्दनि वटां धमाकेदार मादो ऐं हथियार हथ कया विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में फोर्सेस टे कार्रवाइयूं कयूं, 30 ख़वारिजी मारिजी विया। फोर्सेस लकी मरवत में कुझु इतलाती ऑपरेशन कयो, 18 ख़वारिजी मारिजी विया आहिनि। तव्हांखे आगाह कंदासीं, फोर्सेस ज़िले कर्क में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो, 8 ख़वारिजी मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस जे ज़िले खैबर जे इलाइक़े बाग में ऑपरेशन 4 ख़वारिजी मारिजी विया, 2 ज़ख़्मी थी पिया आहिनि। मारिजी वियल ख़वारिजी दहशतगर्दनि में कमांडर अज़ीज़ रहमान उर्फ़ कारी इस्माइल शामिल। ISPR जो इहो चवणु आहे मारिजी वियल ख़वारिजी दहशतगर्दनि वटां धमाकेदार मादो ऐं हथियार हथ कया विया आहिनि। अपडेट कयो आहे खैबर पख्तूनख्वा में फोर्सेस जूं 3 कार्रवाइयूं, 30 ख़वारिजी मारिजी विया। ISPR जो इहो चवणु आहे।